अस्सलाम वालेकुम फराज भाई। वालेकुम अस्सलाम अमजद बादशाह वाला खुश हैं खैर। अल्हम्दुलिल्लाह अल्लाह जो शुक्र आहे तव्हां ॿुधायो ख़ुशि आहियो? जी बिल्कुलु। फराज मूंखे हिकु हक़ीक़त ॻाल्हि ॿुधायो, का हदीस ॿुधायो का चङी। जी बिल्कुलु ॿुधायां थो। हज़रत आयशा रज़ी अल्लाह अन्हु फरमाए थी कि जॾहिं हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो विसाल थियो त पाणीअ सां भरियल प्यालो हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे वेझो रखियल हो। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हर हर पंहिंजा हथ मुबारक प्याले में विझी पोइ मुंहं ते घुमाइनि पिया ऐं फरमाइनि पिया, या अल्लाह सकरात जी सख़्ती ते मुंहिंजी मदद फरमा। हज़रत उमर रज़ी अल्लाह अन्हु हज़रत क़ाबिल रज़ी अल्लाह अन्हु खे चयो त मौत जी कैफ़ियत बयानु फरमा। उन अर्ज़ु कयो त अमीर मोमिनीन जहिड़ी तरह कंडनि वारी ॾारीअ खे अंदरि दाख़िल कयो वञे जंहिंसां बदन जो हर हिसो अटकी पए, पोइ हिकदमि उनखे छिकियो वञे, अहिड़ी तरह सां छिकियो वञे थो। अल्लाहु अकबर, अस्तग़फ़िर। ऐं मुंहिंजा परवरदिगार मूं ते मौत जी सख़्ती आसान फरमा। आमीन आमीन। ठीकु आहे फराज़ भाउ, वरी सुभाणे इंशाअल्लाह मिलंदासीं। जज़ाकल्लाह।